हेलो अस्सलाम वालेकुम प्यारा सिंधवासियो। जीअं त अव्हांखे ख़बर आहे त कल्ह खां वठी टियों खां वठी फेसबुक ते जेको आहे ऐं सोशल मीडिया ते जेको मुला ईसा बेनज़ीर साहिबा जी प्रोनंसिएशन जी यानी उनजे उचार जी जेका उन ग़लति मतिलबु करे ऐं चयो आहे उन ते सॼी सिंध सॼो पाकिस्तान उन ते सरापा थी वियो आहे ऐं उहो जेको आहे गिरफ़्तार बि थी वियो आहे ऐं तमामु भली ॻाल्हि आहे जो अहिड़ा मुंबरे रसूल ते जेके आहिनि से अची करे ऐं गारियूं कढनि ऐं गारियूं बि वरी जेको आहे सरेआम जेको आहे सो गारियूं कढनि त उन्हनि खे गिरफ़्तार त छा पर वॾी अचरज जी उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे। इन्हनि मौलवियुनि जो इहो जेको जेके बि ट्रोलो आहे हाणे उन में हिन जो जेको मौलाना साहिबु उन्हनि जो वॾो उहो बि वेठो ऐं उहो बि खिली ऐं उनखे इंजॉय करे रहियो हुयो ऐं उन ते हुनजे वेहण जो स्टाइल ॾिसो तव्हां त हुनजो स्टाइल बि अहिड़ो हुयो जो ॼण त साईं कंहिं औताक में वेठो आहे ऐं माण्हू पियो टहिका लॻाइनि था। हिन जा जेके आहिनि से हिकिड़ो मौलवी न आहे, इन्हनि जा जेके आहिनि से हो ॿियो मौलाना हिकिड़ो मश्किरो अथनि असदुल्ला खोड़ो, उहो वरी इन्हनि जो अबो आहे। अहिड़ी तरह सां वरी इन्हनि जो जेको चीफ आहे असली वॾो उहो बि वरी इन्हनि जो ॾाॾो आहे। त इहे जेके आहिनि से मुलनि जेको आहे सो पंहिंजो पाण खे अची सिंध में एतिरो त तबाही शुरू कई अथऊं। तॾहिं त हिनखे भेटाई साहिब बि चयो आहे त मुला आहेड़ी आहिनि ऐं इन्हनि खे जेको आहे बाबा बुले शाह बि निंदियो आहे त ऐं ख़ुदि क़ुर पाक में क़ुर पाक में अहिड़नि मुलनि खे अहिड़नि खे जेको आहे निंदियो वियो आहे। जीअं सूरत हुजरात में आयत नंबर 14 में आहे त बिस्मिल्लाह रहमान रहीम मां तर्जुमो थो कयां त जंहिंखे चवंदा आहिनि त ईमान आंदो अथऊं ए पैगंबर, खेनि चयो त हक़ीक़त करे ईमान न आंदो अथव पर ईअं चओ त असीं मुस्लमान थिया आहियूं ऐं अव्हांजे दिलनि में ईमान घिड़ियो ई कोन्हे ऐं जेकॾहिं अलाह ऐं संदसि पैगंबर जो चयो मञींदव त अव्हांजे अमलनि मां अव्हांखे कुझु बि न घटाईंदो। बेशक अल्लाह बख़्शणहार महिरबान आहे। त सूरत हुजरात में जहिड़ी तरह सां कुझु ॿियूं शयूं ॿुधायूं वयूं आहिनि जंहिंमें जेको आहे सो कंहिंखे लक़ब न ॾियणु, कंहिंखे जेको आहे सो कंहिं ग़लति अलक़ाब सां चवणु या कंहिंजा नाला रखणु। अहिड़ी तरह सां उन वक़्तु जेके मुस्लमान थी आया हुआ त उन्हनि खे मथां आयत आई त तव्हांजे दिलनि में ईमान आयो ई कोन्हे को, तव्हां सिर्फ़ु मुस्लमान थिया आहियो। इहे नाले जा मुस्लमान आहिनि, सिर्फ़ु पैसे कमाए ऐं ईअं लॻो पियो आहे ॼण त साईं मीरे मश्किरे जो जेको आहे कोई औताक में वेठो आहे। उते जेको आहे मीरे मश्किरो जेको अॻे हूंदो हुओ चवंदा त मश्किरनि जो को टोलो आहे, ईअं लॻो पियो आहे। हे उहे मौलवी अथव जिन जेको आहे सो उन ॾींहुं जेको आहे सो ऐलान कयो त बाबा जल्द कयो असांजे आका असांखे फरमायो आहे जंहिं ते मां जेको आहे सो लिखियो हुयो त बाबा हिननि हड़ताल जो सॾु ॾिनो आहे, तव्हां हिननि खे कुझु त को ख़्यालु करणु खपे, शर्म थियणु खपे त जेके आहिनि से रोड रस्ता बंदि थींदा त के जेके आहिनि से बीमार वीचारा उहे काॾे वेंदा, एम्बुलेंसियूं हूंदियूं, गाॾियूं हलंदियूं हूंदियूं, के कम सां वेंदा हूंदा, के कहिड़ो कमु हूंदो को कहिड़ो। ऐं उन्हनि चयो त बाबा जंहिं आयो जिते आयो तव्हां जेको आहे सो निकिरी अचो, असांजे आका असांखे सॾु कयो आहे। अलाए कहिड़ो आका हिननि जो जेको आहे सो उहो सॼो ॾींहुं जेको आहे सो पंहिंजी सियासत जे कढाए त जेको आहे कुर्सी मिले। त इहे भेटाई साहिब जा बि पिटियल अथव। असांजी सिंध तोड़े पाकिस्तान में जेको इस्लाम फैलियो उहो सूफ़िया कराम जे महिनत सां फैलियो, न कि अहिड़नि मुलनि ऐं जेके ग़लति था ॻाल्हाइनि उन्हनि जे महिनतुनि सां। इन्हनि खां पुछो त के कॾहिं बि को
इस्लाम कंहिंखे क़बूलु करायो अथऊं या कंहिं वञी जेको आहे अहिड़ी प्रीत कई आहे प्रचार कई आहे जिते जेको आहे मुहबत ऐं अख़ुवत जो सबक़ु मिले। पर हिननि जे अॻियां तव्हां जेको आहे सो लंघो त हिननि वटि अहिड़ा त हथियार हूंदा आहिनि जो तौबा अस्तग़फिरुल्लाह। हे जेके असांजे हिकिड़े नंढड़े शहर में आहिनि उन में ई उतां उन्हनि खां ॾुंजंदा आहिनि माण्हू। उते जेको आहे सो पाड़े वारा उन्हनि ॾे वेंदा कोन्हनि, छो जो हे अहिड़ा टेररिस्ट आहिनि। ऐं हीअ जेके आहिनि से सॼे इन वायुमंडल खे ख़राबु करण वारा आहिनि। ऐं मुलनि जेको आहे सो पंहिंजो पाण खे इहो ज़ाहिर करे विधो ऐं मुंबर रसूल ते वेही त तूं तबलीग कर, तूं आयतूं क़ुर पाक पढ़ या तूं जेको आहे सो ग़लति नाला उहे खण जेके न इख़लाक़ में न अदब में जेको आहे सो को शर्म हया, को जेको आहे दीन ईमान। पर हाणे दीन ईमान त उन्हनि खे चइजे न जंहिंजे दिलि में दीन ईमान निकितो हुजे। पर जेके मुंबर रसूल ते वेही उनजी मुंबर जी बेहरमती कनि त उन्हनि खे गिरफ़्तार करणु खपे। ऐं सुठी ॻाल्हि आहे त उनखे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं उहो इन जो हक़दारु आहे। थी सघे थो हिन जा ॿिया मौलवी साहिब ईअं न हुजनि, पर इन्हनि ॿिनि जो त असां वटि जेको आहे सो वाज़िह सबूत आहे त हे जेको सो कमाईंदड़ आहिनि। ऐं हिन जी जेको आहे वीडियो तव्हां कॾहिं हलाए न सघंदव, तव्हांजो उहो अहिड़ो ग़लति ॻाल्हाईंदो आहे। तव्हां डॉक्टर इसरार अहमद खे ॿुधो, मौलाना तारिक जमील खे ॿुधो, ऐं ताहिर क़ादरीअ खे ॿुधो, अलाए केतिरा ॿिया जेके आहिनि से मौलाना साहिब आहिनि, त उहो कॾहिं उहे हदीस ऐं किताब क़ुर पाक अॻियां खणी विहंदा आहिनि। ऐं हे जेको आहे जीअं अचे थो तीअं चवनि था त इन्हनि खे जेको आहे सो सुठी ॻाल्हि आहे त उनखे गिरफ़्तार कयो वियो आहे। ऐं उमेदु त हीअ मैसेज जेको आहे अव्हां ताईं पहुची वेंदो। ओके, अलाह हाफ़िज़।